अर्ज़ पे कयुमि सवा लख नबियनि में मुस्तफा जो शान मथे आ, काइनात में मखलूकात में, पर इंसान ज़ात में, पर नबियनि जी जमात में भी मोहम्मद करीम जे मट न को थियो आ, न थींदो, न आयो आ, न ईंदो, न ॼमियो आ, न ॼमंदो। मुस्तफा उते आयो जाथे न को वियो आ, न वींदो। अर्श अज़ीम ते मुस्तफा अॼु रात वींदो। अॼु रात कहिड़ी मेराज वारी। रखवालो परेशान थी वियो, रात दरवाज़ो बंदि न थिए पियो। मिस्त्री अची वॾा वस कयूं, दरवाज़ो साॻो बंदि थी वियो। वियो यहूदियुनि जे आलमनि ॾे, वॾा वॾा वेठा हा। रात हे कंडीशन ही, हे मामलो हो, हे मसइलो हो। चवण लॻा थी सघे थो अॼु रात का वॾी अज़ीम शख़्सियत अचणी हुई, जंहिंजे करे दरवाज़ो रब जी कुदरत सां बंदि न थियो आ। ॾिसण वारा ॾिसनि पिया त बुराक जा पेर पिया, पत्थर में सुराख लॻो पियो आहे। सवा लख नबी मुस्तफा जे कढ निमाज़ पढ़ी विया। भाग भला क़िस्मत चङी आ जो रब करीम तव्हां असांखे उन रहबर रसूल जो उम्मती बणायो आ, जेको नबियनि जो बि इमाम आ, जंहिंजो वाइदो रब करीम नबियनि खां आलमी अरवाह में वरितो आ। नबियनि रब सां इक़रार पूरो कयो आ। आलमी अरवाह में मुस्तफा चूंडियल आ। ख़त्मे नबूवत वारी डिग्री मुस्तफा खे मिली आ। सदर जो उहदो इमामुल अंबिया के रब करीम आलमी अरवाह में अता फरमायो आ। दुनिया जो जहान रब जोड़ियो आ। एॾे तवज्जो कजाए चाचर साहिबान, रब्बे काबा जो कसम आहे न मंदिर के रब कुरान में अजीब अंदाज़ सां ज़िक्र फरमायो आ। वाइदो त तूं मां बि कयो होसे, जमी इंसाननि जे रूहनि अल्लाह सां इक़रार वाइदो कयो हो। हाओ रब तोखां घुरंदासीं, तोखे रब समींदासीं। इहो वाइदो रब कुरान में ज़िक्र फरमायो। अलस्तु बिरब्बिकुम, समूरन इक़रार कयो हो, क़ालू बला। पर हिकिड़ो वाइदो रब करीम ख़ास नबियनि जे रूहनि रसूलनि जे रूहनि खां वरितो हो। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे ख़त्मे नबूवत वारो वाइदो हो। इमामुल अंबिया खे जेको ख़त्मे नबूवत वारो ताज रब आलमी अरवाह में ॾिनो आ, नबियनि खां रब करायो आ। लतु उम्मीनुन नबी वलतंसुरुन, ए नबी और रसूल जी अरहमुर राहिमीन, दुनिया वारे जहान जलसे में मोकिलियो वेंदो तव्हां खे। वञी वाइज़ कजो, पर मिठड़े मोहम्मद करीम जी ॻाल्हि ज़रूर कजो। जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे जनाब ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं दुनिया जे रसूल नबी आया, मिठड़े मोहम्मद करीम जा वाइद कन पया, तज़किरा कन पया। के तकाबतुल्लाह के ठाए करे अर्ज़ कन पया, रब्बना वबअज़ फीहिम रसूला। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुआ में भी तज़किरो मोहम्मद करीम जो थी। नूह नबीउल्लाह जे कश्ती में भी तज़किरो मोहम्मद करीम जो थी। हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुआ जे अंदर भी तज़किरो मोहम्मद करीम जो थी। काबे जे तामीर खे मुकम्मल करण में जनाब हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम घुरी वरतो थी। चवे तो मुंहिंजा मौला तुंहिंजो घर ठाहियो आ, बणायो रब उहो आख़िरी नबी जंहिंजो वाइदो आलमी अरवाह में तो वरितो। रब उहो मूंखे अता फरमाए, उहो मुंहिंजे ख़ानदान मां पैदा फरमाए, उहो रब मूंखे ॾिजा। रब साईं दुआ क़बूल कई आहे। अर्ज़ पे कयुमि हर नबी दुनिया जे अंदरि आया। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा जा तज़किरा वाइज़ कंदा विया। जनाब ईसा अलैहिस्सलातु
सलाम जो हाणे आखिरी नंबर लगी वयो आ। नबी गुज़रंदा वया, रसूल थींदा वया। जनाब मूसा अलैहिस्सलातु सलाम जे मथां तौरात नाज़िल थियो आ। हज़रत दाऊद अलैहिस्सलातु सलाम के रब ज़बूर ॾिनो आ। जनाब ईसा अलैहिस्सलातु सलाम जॾहिं ज़मीन ते आयो आ, हेॾे तवज्जो कजां अमर जे पेट मां ॼायो आ। रब जी कुदरत सां हज़रत ईसा नबी पैदा थियो आ, पर उन वक़्त में भी हज़रत ईसा अलैहिस्सलातु सलाम ॻाल्हायो आ। उहो भी ॻाल्हाइण अजीब हो, पर जॾहिं वरी उन मराहिल में जॾहिं बनी इसराइल सारा मुखालिफ़तन पया, सारन खे सॾु अल्लाह इन मंदिर के कुरान में जिक्र कयो आ। रब जो फरमायो इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौरात। अजीब जुमला, अजीब वाइज़ तो के हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नज़र ईंदो। वाइज़ अहिड़ा क़ुरान में रब ज़िक्र वाइद खोड़ हज़रत ईसा नबी कया हूंदा, पर क़ुरान में वाइद पिया अचनि। हिकिड़ो बचपन वारो वाइद हो, ॿियो आख़िरी मराहिल वारो वाइद हो। आख़िरी मराहिल वारे वाइद खे मां बयान कयां थो पियो, जेको रब करीम 28वें पारे ज़िक्र कयो आ। ॿियनि खे पंहिंजे करण जे लाइ सॾु करे चवे थो, ओ बनी इसराईल ॻाल्हि ॿुधो, जेको हज़रत मूसा कलीम जे मथां, मुंहिंजे भाउ मूसा नबी जे मथां रब तौरात नाज़िल कयो, जेको तव्हां पढ़ो पिया, मां उन जी तस्दीक कयां पियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम त दुनिया मां छॾे लॾे वियो, मौत अची वियो, पर इहो यहूदियत वारो सिलसिलो जारी रहियो। इंजील जा पोइलग भी अॼु मिलंदई, तौरात जा, ज़बूर जा, यहूदो नसारा ईसाई अॼु भी तोखे मिलंदा। सुभान अल्लाह। ये न बात बनी इसराईल यहूदी माना शरीयत मूसवी जा पाबंद रोकार, इन तौरात जा माहिर, तौरात के पढ़ण वारा, मूसा अलैहिस्सलाम नबिया। तू भी काढो तो वञे तकाज़ो थी पियो। आशिक मजबूर आहे, केॾो बि कंधार हुजे, जे सभु तव्हां मुहबत में वेठा हो, मां सम्झां थो हिन जी मुहबत तव्हांखे खणी आई आहे, छिके आई आहे। हिन जे आॾो त पीर हुजे, मीर हुजे, अमीर हुजे, कुझु बि नाहे। क़ुरान जी मुहबत या मुहबत क़यामत में तव्हांखे वठी वेंदी। हिते तव्हां हिन खे सुञाणो था, क़ब्र क़यामत में हे तव्हांखे सुञाणंदो। भाग भलाहन, क़िस्मत चङी आहे जो अल्लाह तबारक व तआला नेमत उज़मा मोमिनन खे ॾिनियूं आहिनि, मुस्लमाननि खे मिलियूं आहिनि। हिक जो नालो रसूलुल्लाह, ॿिए जो नालो कलामुल्लाह। चओ न सुभान अल्लाह। रसूलुल्लाह खे कोन ॾिठोसीं तव्हां सां, ख़्वाब में ख़ुशि नसीब उहे हूंदा जंहिंखे पैगंबर जी ज़ियारत थींदी हूंदी, इहे न। पर उन ज़माने में जन मुस्तफ़ा खे दिलि ऐं अखियुनि, हिननि वारनि दिलि वारनि अखियुनि सां सुञातो ॼातो, उहे सहाबी, उहे जन्नती, उहे चओ जन्नती। मुबारकूं उन्हनि खे बि मिलियूं, पर मुस्तफ़ा हिन पोइ उम्मत खे डबल मुबारकूं ॾिनियूं। साईं जन फरमाए, जेके मुंहिंजा पोयां उम्मती, जेके मुंहिंजे लबैक चई ऐं मुंहिंजे शरीयत ते अमल कंदा, ईमान आणींदा, मूंखे इन्हनि कोन ॾिठो आहे, पर मुंहिंजी ॻाल्हि खे सचो सम्झंदा, क़ुरान खे पढ़ंदा, आका
मोहम्मद डबल मुबारक थो जा थोरा ई थोरा मुंह मथा मालिक जा लाया त लहन कीन की गाइण खां गौरा व इन त उद्दू नेमत अल्लाह ला तो सुहा रब जे नेमत खे गणियो त गणी न सघूं शुमार कयूं त करे न सघूं वॾे में वॾी नेमत वॾे में वॾी नेमत रसूलुल्लाह हिन वक़्तु कलामुल्लाह चओ सुभान अल्लाह हिन क़ुरान मजीद जे अंदरि कलाम मजीद जे अंदरि हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र आहे जनाब ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो त यहूदो नसारा सारा गॾु थी आया वॾो बनी इसराइल जो टोलो बीठो आहे मोकियो वठी करे चवेनि थो ओ बनी इसराइल यादि रखो मां मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत खे सचो थो सम्झां जेको रब हुन खे किताब तौरात ॾिनो आहे मां उन जी तस्दीक थो कयां सचो थो मञां अॼु मां हिकिड़ी अहिड़ी तव्हांखे ख़बर थो ॾियां ओ ईसाईयो ॻाल्हाए बनी इसराइल सां पियो हुकुम आम हो हज़रत ईसा अलैहिस्सलाम या बनी इसराइल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौराति व मुबश्शिरा ओ बनी इसराइल मां भी अल्लाह जो सच्चो रसूल आहियां रब मूंखे भी इंजील अता कयो आहे हे मुंहिंजा ईसाई मुंहिंजे कढल लॻल आहिनि मञनि पिया पर हिकिड़ा अहिड़ा हुया जेके ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा जो पुटु सम्झनि पिया हा इन में इहा ख़बर हुई आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि खे भी मुतवजो थी करे चवे थो या बनी इसराइल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौरात ए बनी इसराइल ए मुंहिंजा पोइ लॻल मां अल्लाह जो नुमाइंदो रसूल थी आयो आहियां रब मूंखे भी इंजील किताब अता कयो आहे पर यहूदियो ओ बनी इसराइलियो ओ मूसा कलीम जा शरीयत जा पाबंद कढ लगण वारो शरीयत मूसवी ते अमल करण वारो मां उन किताब जी तस्दीक तो कयां पर हाणे हिकिड़ी तव्हांखे ख़बर थो ॾियां व मुबश्शिरम बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद मुझी खुशखबरी मां बिशारत इहा थो ॾियां जो मूंखां बाद में उहो रसूल मान शान वारो अचण वारो अथव जंहिंखे रब करीम सदर बणायो जंहिंखे रब करीम ख़त्मे नबूवत जो ताज पारायो जंहिंखे ख़त्मे नबूवत जी डिग्री रब करीम आलम अरवाह में ॾहिराई आहे ओ बनी इसराइल मां तव्हांखे खुशखबरी ॼणायो आहे उहो रसूल मूंखां बाद में अचण वारो अथव हा हा हूंदो भी यतीम पैदा भी मके में थींदो ओ बनी इसराइलियो ॻाल्हि ॿुधी छॾियो नालो भी तव्हांखे मां ॿुधायूं थो वञा पियो व मुबश्शिरम बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद उनजो नालो अहमद हूंदो ओ चाचड़ साहिबान वधण वारा खां आयल महिमान यकीनन इर्द गिर्द इलाइके खां अॼु हिन ॻोठ जे अंदरि तव्हां शामिल थिया हो आया हो उन दौर में भी जनाब ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे वाइद में बयान में मुख़्तलिफ़ इलाइकनि ॻोठनि शहरनि खां
माण्हू गॾु थियल हा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो पियो आहे उन रसूल जो नालो तव्हांखे मां ॿुधारींदो पियो आहे। उहो वॾे शान मान वारो मर्तबन वारो ओ जंहिंजे मथां रब ख़त्मे नबूवत जो ताज रखियो आहे। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्तफा जा अजीब राज आहे। बयान ज़मीन ते आहे। ख़ुशख़बरी ॾेई नालो ॾसींदो पियो आहे आसमाननि वारो। छो? वॾी हिकमत आहे। सम्झो था न, पैगंबर जा नाला ॿई आहिनि, अहमद मुहम्मद, इहे ज़ाती नाला आहिनि, सिफ़ाती नाला खोड़ आहिनि। मुस्तफा, मुर्तज़ा, मुजतबा, मुंहिंजे महबूब जा नाला खोड़। सम्झो था न, न कयो गोड़, दीन में नाहे सोड़। मुस्तफा आयो बि आहे त ॼायो बि आहे। चओ न सुभान अल्लाह। सोना सोच कर, दिल जे प्याले खे सिधो रख, ज़िद छॾे तवज्जो सां ॿुध। मसइलो आसान आहे कि न? कंहिं तव्हांखे चयो आहे त पैगंबर जो शान वॾे भाउ जेतिरो न? ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, काइनात में, मखलूकात में, इंसान ज़ात में, पर नबियनि जी जमात में बि मुस्तफ़ा जे मट न को थियो, न थींदो, न आयो, न ईंदो। मुस्तफ़ा जो शान वॾो आहे, छो त मक़सूद काइनात आहे, जंहिंजे करे रब ही जान जोड़िया ठाहिया। मक़सूद काइनात हदीस कुदसिया फलौला मुहम्मदा मा खलक़्तु आदम वलल जन्ना वलन नार। हबीब जे तोखे पैदा न कया हा, आदम नबी के भी पैदा न कया हा, जन्नत जहन्नम भी न ठाया हा। रब फरमाईंदो पियो आहे, ॿी रिवायत जे अंदर अचे थो, लौला कलमा खलक़्तुल अफ़लाक। हबीब सारा जहान तुझे करे बणाया ठाया। हेॾे तवज्जो कजा, इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो नालो हज़रत ईसा अलैहिस्सलाम वठी करे ॿुधारे ॾसे वियो त मूंखां बाद में उहो रसूल शान वारो अचण वारो आहे, अचण वारो आहे। पर जॾहिं ऐलान नबूवत कंदो, हा ॻाल्हियूं माण्हुनि खे ॿुधारींदो, मौजज़ात ऐं कमालात सां रब करीम उनखे नवाज़ींदो। मूसा हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बि रब मौजज़ा ॾिना, मूसा कलीम खे बि रब मौजज़ा ॾिना। पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवे थो उहो मौजज़नि सां नवाज़ियो वेंदो, मौजज़ा ॾेखारींदो, मौजज़ा हुनजे हथ ते ज़ाहिर थींदा। माण्हू हुनखे साहिर जादू चवंदा। इहा ॻाल्हि रब क़ुरान में लिखी आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो बयान आहे, चवे थो फलम्मा जाअहुम बिल बय्यिनात क़ालू हाज़ा सिहरुम मुबीन। हज़रत ईसा अलैहिस्सलाम तो चवे तो रब नबी आख़िर ज़मान इमामुल अंबिया ईंदो, मौजज़ा जॾहिं ज़ाहिर थींदा, खोड़ साम्हूं ईंदा, पोइ के चवंदा ही साहिर आहे, जादूगर आहे। थियो या हो न थियो हो। अबू जहल अचे थो, मुठ में पथरियूं बंधन, ए मुहम्मद बिन अब्दुल्ला तुझी बचपन भली, जवानी भली, पर हाणे अजीब ॻाल्हि तो कई। वाकई सचो आहे त ॿुधार मुठ में छा आहे? मुस्तफ़ा इशारो कयो, मुठ खुली वई आहे, पथरनि मां आवाज़ आया, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व अशहदु अन्न, चओ न, मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू। पत्थरनि मां आवाज़ अशहद कलमे जा जारी थी विया। अबू जहल रड़ियूं करे चवण लॻो, मतां माण्हू मूं फिरी वञ, चवण लॻो हे साहिरा, जादूगरा, अस्तग़फिरुल्लाह।
अबू जाल चवण लॻो, ॾिसो त सयूं हथ जे मुंहिंजे मुठ मां पथरियूं किरी पयूं, पथरनि मां आवाज़ अचनि पिया। ओ चाचड़ साहिबान, इहो पैगंबर जो मौजूदो आहे, इहा ख़बर आम थी वई आहे। अबू जाल वारनि मके में हुल हुलाया पर राज़ खुली विया। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा खे साहिर चवनि पिया। हिकिड़ो बदवी शख्स बहरियाली जे कननि ते ख़बर पई आहे, यार मुहम्मद बिन अब्दुल्लाह उनजी बचपन बि ॾाढी सुठी, जवानीअ में बि हवा ॻाल्हि हुई। माण्हू त अमानतूं रखनि पिया, पर अजीब ख़बर ॿुधी आहे। अबू जहल वारा उनखे साहिर चवनि पिया, जादूगर चवनि पिया। शिकार गोह करे गोथरे में बंदि खणी करे मुस्तफा साम्हूं नज़र अची विया। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा जे ख़िदमत में बहरियाली वारो शख्स चवे थो, सुहिणा साईं, अॻ में त ॻाल्हियूं भलियूं पे ॿुधियूंसीं, पर हाणे ॻाल्हियूं वरी अजीब ॿुधूं पिया। तो इहा नुबुवत जी दावा कई आहे, तूं न पंहिंजे अबे ॾाॾनि जे दीन जी मुखालफ़त कई आहे। हा अबू जहल तोखे साहिर जादूगर चयो आहे। साईं जे वाक़े जेकॾहिं तव्हां सचा आहियो, हीअ गोह मां शिकार कई आहे, गोथरे में बंद आहे। हा जेकॾहिं इहा गोह शायदि ॾे त ईमान आणी ॾिस, गोथरे मां गोह न बदवी कढी आहे त गोह मरी चुकी आहे। गोह मोले बुसाट जी मरी वई, बदवी खे कहिड़ी ख़बर त गोह मुंहिंजी जीअरी मरी वई आहे। गोह जे कढियईं, साईं फरमाया काथे आहे? गोथरे मां गोह कढी साम्हूं रखी आहे, मुंहिंजे महबूब इशारो गोह ॾे कयो आहे, गोह ज़िंदह थी पई आहे। चओ न सुभान अल्लाह। हिकु गोह मोल इहो बि पैगंबर जो मौजूदो आहे, जो गोह जीअरी थी पई आहे। ॿिए नंबर में गोह मुतवजो थी करे साईं जन फरमायो, गोह सुञाणे थी, कंहिंजी इबादत कंदी आहे, रब काबा जो कसम आहे, अहादीस मौजूद आहे। गोह मुस्तफा सां ॻाल्हाईंदी पई आहे, अरबी ॻाल्हाईंदी पई आहे। गोह चवे थी, अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। गोह अशहद कलमो पढ़े, गोह शाहिदी ॾे, गोह चवे थी त अल्लाह खां सवाइ ॿियो कोई महबूद मुश्किल कुशा हाजत रवा नाहे। मां गवाही थी ॾियां, मां उन जो खाईंदी आहियां, मां उन जी इबादत कंदी आहियां। मां गवाही थी ॾियां त अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, हे अल्लाह जो सचो रसूल आहे। ओ दुनिया जो इंसान हो, इहो पाक नबी जो मौजूदो आहे। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जे मौजूदनि खे बयान कयां, सॼी राति गुज़री वेंदी आहे। छो त ईसा अलैहिस्सलाम बि चई चुको हो त वॾा वॾा कमालात मौजज़ा सां नवाज़ियो वेंदो। हा जॾहिं मौजज़ा ज़ाहिर थींदा, हा माण्हू साहिर जादूगर चवंदा, हा इहा ख़बर आम थींदी वई आहे। यहूदियुनि जे आलमनि अबू जहल जे उतबे शोबे जे माण्हुनि ॾे माण्हू मोकिलिया, सलाह ॾेई चवण लॻा, यार जे जादूगर हूंदो त जादूअ जो असर महदूद ज़मीन ते, थोरे वक़्त जे लाइ चंड बि उरूज में आहे। अबू जहल वारा मीटिंग कनि पिया, मशवरा कनि पिया, कीअं छॾाइजे जान। आख़िरकार वफ़द माण्हुनि जो पाक नबी जे ख़िदमत में मोकिलनि पिया। माण्हू आया मुस्तफा जे दरवाज़े ते, छो त अबू जहल जा घर हिन पासे ॾे, मुस्तफा जो घर हेॾां, जबले कुबैस हेॾां, सफ़ा मरवा हेॾां। हा इहो इहातो हुयो, अबू जहल पंहिंजे घर में हुयो। ओ मरवा खां थोरो अॻियां जिते लेट्रिनियूं ठहियलु थी अचो, इहे अबू जहल जा घर ऐं बाज़ार हुई। लाइब्रेरी अॼु बि मौजूद थी, जिते इमामुल अंबिया पैदा थिया हा, दुनिया में आया हा। अम्मा आमना फरमायो आहे, घर मुअत्तर बणिजी वियो आहे। चयो आहे मुहम्मद करीम मुंहिंजे बदन मां ॼायो आहे, घर मुअत्तर थी वियो आहे, रोशन बणिजी वियो आहे। फरिश्ता लही आया।
ॼण आया मुबारकूं चवण आया बुशरा लकिया आमिना अॼु बि वो घर मौजूद आहे जिथे इमामुल अंबिया पैदा थिया हेॾो पासे ॾांहुं जबले कुबेस आहे इख़्तिसार सां ॻाल्हि कयां वफ़द आयो अबू जहल वारनि मोकिलियो पर सलाह यहूदियुनि जे आलिमनि ॾिनी के माहिर माण्हू हुया चवण लॻा जे जादूगर हूंदो त ख़बर पइजी वेंदी जादूअ जो असर ज़मीन ते थोरे वक़्त जे लाइ आसमान में चंड बि 24 जो उरूज में आहे वञी मुतालबो विझोसि माण्हू आया चवण लॻा जे सचो आहे असांजो ही मुतालबो आहे चंड हेठि अचे इमामुल अंबिया फरमायो चंड अल्लाह जी मखलूक रब जे हुक्म सां पंहिंजे टाइम ते हले थो उभरे थो कॾहिं सनो कॾहिं गच कॾहिं फुल चवण वारा चवनि पिया हाणे ॻाल्हि वस खां मथे न खां चढ़ी वई आहे इएं गुफ़्तगू पाण में कनि पिया पर रब जिब्राइल खे मोकिलियो जिब्राइल जी रब करीम वञ मुंहिंजे हबीब खे चयो दिलनि जे तबीब खे चयो इशारो आंगुर जो करण तुंहिंजो कमु आहे चंड खे बद बणाए करे ज़मीन जबलनि ते केरण मां अल्लाह जो कमु आहे रब काबा जो कसम आहे क़ुर इन ॻाल्हि जी गवाही ॾींदो पियो आहे हदीस में लिखियो पियो आहे मुस्तफा आंगुर जो इशारो कयो आहे आंगुर लॻी कोन्हे का इशारो अची वियो आहे चंड बद थी करे हिकिड़ो टुकड़ो मथे टंगियो पियो आहे हिकिड़ो टुकड़ो जबले कुबेस ते पियो उहा जाइ अॼु बि जबले कुबेस ते मौजूद थी माड़ी वॾी अरबन ठाही थी पर उहा जाइ रोशनदाना ठाहिया अथऊं निशान त चंड टुकड़ा थी किरियो सॼी दुनिया ॾिठो जेके सफ़र ते काफ़िला निकितल हुआ उहे ॿिनि मुल्क शाम में ईरान में इर्द गिर्द मुल्कनि में वायविला मची वई छा थी वियो चंड टुकड़ा थी करे हिकिड़ो किरी पियो हिकिड़ो टंगियो पियो आहे इहा ख़बर अञा बि नथा मञनि चवण लॻा त हे त वॾो जादूगर आहे इहा ख़बर सॼे मुल्क में हुली वई आहे इक़्तरबत अस्साअ वंशक़ल क़मर चओ न सुभान अल्लाह वॾो मौजूदो आहे पैगंबर जे आवाज़ जन्नत में नज़र अचनि पिया बिलाल जहिड़ा जवान हुया चओ न सुभान अल्लाह अल्लाह साईं शल सची गुलामी नसीब फरमाए अर्ज़ पे कयूं भाग भला क़िस्मत चङी आहे जो उहो रहबर रसूल तव्हां असांखे रब ॾिनो आहे तॾहिं फरमाई मोमिनो तव्हां ते थोरो कयो आहे मोमिनो तव्हां ते थोरो कयो आहे कहिड़ो थोरो वॾो थोरो हिकु कलामुल्लाह ॿियो रसूलुल्लाह हा कलामुल्लाह रसूलुल्लाह अबा कलाम कंहिं ते नाज़िल थियो मुहम्मद करीम ते ईअं न इहो वॾो मौजूदो अल्लाह हे ॾिनुसि अहिड़ो जेको दाइमी मौजूदो क़यामत जे सुबुह ताईं की न पर रब फरमायो हबीब तूं शान वारो तोखे किताब भी शान वारो तोखे यार भी शान वारा तुझी उम्मत भी शान वारी भाग वारो नबी इमामुल अंबिया रब करीम तव्हां असांखे अता फरमायो हा रब हीअं चयो आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन ओ मोमिनो तव्हां ते थोरो करे छॾियो आहे उहो रब रसूल तव्हांखे ॾिनो आहे जंहिं उख़ुबत जो सबक़ ॾिनो आहे जंहिं नफ़रतूं दूर कयूं जंहिं मुहबत जो पैगाम ॾिनो आहे जंहिं इज़त औरत जी कराई आहे जंहिं पोढ़े पीउ जे लाइ नौजवान खे पारत कई आहे मुस्तफा जे अचण सां रहमत जा मींहं वसी पिया इमामुल अंबिया मके में जाया ख़ुदा जो कसम मके जे अंदरि जेकी जहालत हुई ज़लालत हुई ज़ुल्म हुयो ॾाढ हुयो बरबरीअ
कराहियत हुई, मुखालिफत हुई, हिक ॿिए खां दूरी हुई, नफ़रत हुई, गुनाहनि जा अंबार हुया, नफ़रतूं हुयूं। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अची करे अल्लाह जी तौहीद ॾिनी आहे। मुस्तफा इमामुल अंबिया मुस्तफा नफ़रतुनि जो सबक़ दूर ॾिनो आहे। मुफ़रत इमामुल अंबिया नफ़रतुनि खे ख़तम करण जे लाइ चयो आहे, ओ पोढ़ा तुझे लाइ बि मुस्तफा रहमत थी आया। हा हा, पोढ़नि जी इज़त उन दौर में बि कोन हुई। पोढ़ो थी वञे, कमाइण खां ख़तम थी वञे, घर में वेहे कंग खुरक करे त नौजवान या अमड़ ते न्याणी तंज़ करे, बच्चो नौजवान अबे ते मज़दूर खे मज़दूरी सही मिले कोन। सारो ॾिहाड़ो वहाए जे मज़दूर थोरो गोड़ करे त 2-3 चंबा हणी करे धिके छॾिनसि। हाओ मुंहिंजा साईं, तूं पाण इहो सबक़ ॾिनो आहे, मज़दूर खे मज़दूरी पगर सुकण खां अॻे ॾिजो। सहाबी सॻोरो आहे, हथ में लिफूं हन, साईं सां हथ थो मिलाए। इहे हथ बि बरकत वारा हूंदा, भाग वारा हूंदा। जो इमामुल अंबिया हथनि खे वठी करे ज़ोर ॾेई फरमाइनि था, पुट ख़ैर था, एॾा तुंहिंजा हथ सख़्त छो आहिनि? सहाबी तो फरमाए, अल्लाह जा रसूल, तव्हांजे मथां कलमो भरियो आहे, ईमान आंदो आहे। तव्हां पाण फरमायो आहे, जेको हलाल रोज़ी कमाए महिनत मज़दूरी करे पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कंदो आहे, उहो बि नेकिन में रब लिखाईंदो आहे। साईं, मां मिस्कीन ग़रीब सारो ॾिहाड़ो कुहाड़ो ऐं हथोड़ो हणी करे बचड़नि जे मथां ख़र्च कंदो आहे। साईं, महिनत मज़दूरी जे करे मुंहिंजे हथनि में लिफूं पइजियूं, हथ सख़्त थी विया न। ख़ुदा जो कसम, मां पैगंबर उन सहाबी जे हथनि खे वठी करे बोसो जन पिया। हथ वॾा मुबारक वारा थी विया, जंहिंखे पाक नबी जा चपड़ा मुबारक लॻी विया। इहे सहाबी भाग वारा बणिजी विया। साईं जन फरमायो, जेको हलाल रोज़ी कमाए पंहिंजे यतीम जा मथे वारा हथ हेठां आया, हिक हिक वार जे बदिले में रब नेकी ॾींदो। साईं जन ईअं बि फरमायो, ओ मुंहिंजा उम्मतियो, यतीम जी पारत, यतीम सां प्यार कंदा कयो, यतीम जे माल ॾे ॾाइण वांगुरु न ॾिसंदा कयो। ख़बरदार, मुस्तफा यतीमनि जी पारत कई आहे, छो जो साईं जन पाण यतीम हा, पर दुरे यतीम हा। ईद जो ॾिहाड़ो आहे, यतीम रस्ते ते लेधो मेरो रोईंदो पियो आहे। मुस्तफा इन जे रोअण खे ॾिसी करे वेझा अची फरमाइनि था, बच्चा, अॼु ईद जो ॾिहाड़ो आहे, छो घरां रुसी आयो आहे, नाराज़ थी आयो आहे? मदीने जी ॻाल्हि थी, यतीम रोई करे अखियुनि मां पाणी हारे चवे थो, अल्लाह जा रसूल, मां पंहिंजे क़िस्मत ते थो रोआं। साईं, मुंहिंजो अबो बि कोन्हे, अम्मा बि कोन्हे, अॼु ख़ुशीअ जो यकीनन ईद जो ॾिहाड़ो आहे। अम्मा हुजे हा हार सिंगार कराए हा, अबो हुजे हा दाबे सां गॾु ईद ते वञा हा। साईं, मां अॼु पंहिंजे क़िस्मत ते रोईंदो पियो आहियां। इमामुल अंबिया जे अखियुनि मां लुड़क वही पिया। साईं जन भाकुर भरे करे यतीम खे परचाए चवनि पिया, ओ यतीम जे अबो न थी त मां मोहम्मद तुंहिंजो बाबो आ, जे अम्मा न थी त आयशा तोखे अम्मा बणाए जा। आओ मुंहिंजे कुल्हनि ते वेह, आओ तूं मुंहिंजे कुल्हनि ते वेह। ख़ुदा जो कसम, मां उन यतीम लेधे ॿार खे मुस्तफा कुल्हनि ते खणी घर आया। अम्मा आयशा तय्यबा ताहिरा हुमेरा मोमिननि जी मां अबू बकर जी न्याणी, मुस्तफा जी प्यारी राणी घर में आ। साईं जन फरमाइशा जी मुंहिंजा घोट इन यतीम खे वेझा तड़बड़ करा,
हसन हुसैन जा ॾिस कपड़ा पाराए यतीमा हिन जी तूं अमड़ मां मोहम्मद हिन जो बाबो आ यतीम खे विझाए सेंजाए कपड़ा पाराया विया यतीम मुरकंदो पियो आ खिलंदो पियो आ इमामुल अंबिया जे बि चपड़नि मुबारकनि मां तबस्सुम मुरकी पिया खिली पिया एॾे तवज्जो कजाए पाक नबी जे मुर्के द नूर जूं लाटूं निकिरनि जन्नत जा दरवाज़ा खुली वञनि अॼु यतीम खे वरमा पुट गणती न कर मां यतीमन जो अबो मोहम्मद आ मुझू घर वारियूं यतीमन जूं मायरूं हन इन यतीम के साईं जन खणी करे ईद ते आया इमामुल अंबिया फरमायो ओ मुझा उम्मतियो यतीमन जी पारत रब करीम मूंखे भी यतीम पैदा कयो तॾहिं रब क़ुरान में फरमायो वल्लुहा वल्लैली इज़ा सजा मा ودك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما سبحان الله ألم يجدك يتيما हाओ मोहम्मद तू यतीमा तू अमड़ जे पेट में हुई तुझो रब करीम बाबो अवल खणायो घुरायो मुस्तफा अमड़ जे पेट में है अमड़ मुस्तफा जी केड़ी आ बाबा मां समझा तो सीए में वठजी विया महबूब मोहम्मद करीम जी अमड़ जो नालो छा आहे अम्मा आमना पुछ त जीजल आमना खां तुझी कैफियत ये 7, 8, 10 महीना कीअं रही तबियत तुंहिंजी कीअं रही आम औरतुनि खां पुछा कने त औरतूं चवंदियूं हन उडरेहड़ बि थींदा हन खटियूं खटियूं ओघरायूं बि ईंदियूं हन बेचैनी थींदी आहे ॿार पेट में हूंदो आहे पोइ ॿार जे तो मां जहिड़ो हुजे त पोइ अंदरि पुछताड़ियूं बि हणंदो न पोइ अमड़ खे तकलीफ़ ॾींदो न हे लौलाक जो नबी इमामुल अंबिया आलम अरवाह खां वरी आलम अरहाम में माना अमड़ जे पेट में चओ न सुभान अल्लाह पैगंबर जे लाइ अल्लाह चयो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला हर जहान मुस्तफा तुंहिंजे लाइ भलो ई भलो आहे चओ न सुभान अल्लाह अमड़ जे पेट वारो जहान आहे अमड़ फरमाईंदी पई आहे मुश्किल अंबर खां वधीक मूंखे ख़ुशबू पघर मां निकिरंदी पई आहे पथली ज़मीन नरम थी वञे पई खूह भरजी अचे पियो आवाज़ खूह मां अचनि पिया बुशरा लक या आमिना हजरो शजर सलाम कनि पिया अम्मा आमना फरमाईंदी पई आहे ककर मथो शाम कनि पिया ॾींहं पूरा थिया आलम अरहाम मां मुस्तफा दुनिया में आया मुस्तफा जाया दुनिया में रहमत बणदी आया जाया मक्के में हिजरत करे मदीने में आया जाया मक्के में पर मेराज वारी हर रात में मुस्तफा फलस्तीन जे जमीन बैतुल मुक़द्दस में आया वरी बैतुल मुक़द्दस खां सिदरतुल मुंतहा थे वरी सिदरतुल मुंतहा खां मुस्तफा मथे वया जाते न को वियो आहे दुनिया जो इंसानो सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल भी भेजी वयो जो के अल्लाह जे बाने जिब्राइल जे इन अंदाज के हीअं बयान कयो कहा था जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई थी आगे क्या क्या मंजिलें थी मोहम्मद और खुदा जाने जिब्राइल चयो साईं मुंहिंजा अॻिते पर सड़ंदा अॻिते तव्हांजा कदम वेंदा जिब्राइल चयो साईं मां अॻिते वधा मुंहिंजा पर सड़ंदा मुस्तफा यो तुझो शान आहे मुस्तफा मथे आया आवाज़ रब जा आया उदन या अहमद उदन या मोहम्मद सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब नालैन मुबारक इन सूधो अर्श ते हलियो ख्याल थियो आहे उलमा लिखियो आहे त कलीम खे मुक़द्दस वादी में जुती लहराई वई आहे अॼु अर्श अज़ीम आहे
मुहम्मद करीम सां जेका मके जे मोचीअ जी ठहियल जुती पेरनि में आ, रब फरमाइन जो तालुक तोसां आ त इहा बि जुती अर्श ते गॾु तोसां घुमंदी पई। उहा नालैन मुबारकैन मुस्तफा जे पेरनि हेठां जेका हुई, ख़ुदा जो कसम अॼु अर्श ते वई। इन न जंहिंजी मुहम्मद सां निस्बत सची आ, उहो ज़रूर जन्नत में वेंदो, जन्नत में ईंदो। अल्लाह से सचो ग़ुलाम बणाए, सचो उम्मती बणाए। रब साईं तव्हां असांखे मुहम्मद जी सची